ठारूशाह में खबर शामिल क्यों था। नसीर अबड़ो की रिपोर्ट मुताबिक ठारूशाह भरसा प्राइमरी स्कूल में बेंचू न हुजण करे मासूम ॿारड़ा पट ते वेही तइलीम पिराइण ते मजबूर। सहूलतूं न हुजण खिलाफ एहतजाज। फौरी तौर ते स्कूल के फर्नीचर सहूलतूं ॾियण जो मुतालबो। ठारूशाह भरसा ॻोठ रहीम खान पालादी में कायम प्राइमरी स्कूल में फर्नीचर न हुजण करे मासूम ॿारड़ा पट ते वेही तइलीम पिराइण ते मजबूर आहिनि। उन मौके ते स्कूल के उस्तादनि शागिर्दनि ॻोठाणनि मोहम्मद खान पालादी, जुल्फकार पालादी, इनायत पालादी ऐं ॿियनि चयो त स्कूल में मुख़्तलिफ़ ॻोठनि जा 300 खां मथे ॿारड़ा दाख़िल आहिनि, पर स्कूल में फर्नीचर समेत का भी सहूलत मौजूद न आहे, जंहिं सबब ॿारड़ा ज़मीन ते वेही तइलीम पिराइण ते मजबूर आहिनि। हिननि चयो त स्कूल में न पटेवालो, न चौकीदार, न कोई माली मुक़रर थियल आहे, जंहिं करे स्कूल की सफ़ाई उस्ताद ऐं ॿारड़ा करण ते मजबूर आहिनि। हिननि ॿुधायो त अहिड़ियूं शिकायतूं न ॼाण केतिरा भेरा तइलीम खाते चूंडियल नुमाइंदनि खे कयूं आहिनि, पर केर भी ॿुधण लाइ तैयार न आई। हिननि वसवारणे तइलीम खाते खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर ते स्कूल के सहूलतूं ॾेई इंसाफ़ कयो वञे।